छा तव्हांखे उत्तराखंड चारधाम यात्रा मतलब यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ ऐं बद्रीनाथ जी यात्रा करणी है, पर साथ सुठो न मिलण जे कारण तव्हां नथा वञी पायो, तो अचो असां तव्हांखे यात्रा करायूं, जंहिंमें सिर्फ सिंधी परिवार ई हूंदा ऐं यात्रा कार ऐं टेम्पो ट्रेवलर सां थींदी, जंहिंमें तव्हांखे टिनी टाइमनि घर जहिड़ी रोटी, होटल में रुकण ऐं गाॾी जा ख़र्च भी इन पैकेज में जुड़ियल हूंदा। हिन यात्रा में चारधाम ही न ॿिया भी पॉइंट यानी केम्प्टी फॉल, पंच प्रयाग, उत्तर काशी विश्वनाथ मंदिर, हर्षिल सां गॾु कई अहिड़ियूं जॻहियूं घुमायूं वेंदियूं जो कि ॿिया ट्रेवल्स न घुमाईंदा आहिनि। ही यात्रा कॉमर्शियल तौर ते न बल्कि सिंधी परिवार पाण में मिली करे सुठी सुविधाउनि सां यात्रा करे सघनि, जिन जे लाइ असां यात्रा आयोजित कई है। अगर तव्हांखे भी यात्रा करणी है तो 30 जुलाई तक हेठि ॾिनल नंबरनि ते फोन करे ॼाण वठी करे रजिस्ट्रेशन कराए था सघो, छोकि यात्रा मींहं जे हल्के थियण ते 25 अगस्त खां दिल्ली खां रवाना थींदी। याद रखजो, रजिस्ट्रेशन सिर्फ 30 जुलाई तक, छोकि इन यात्रा के कराइण लाइ उत्तराखंड गवर्नमेंट जी साइट ते वञी करे रजिस्ट्रेशन कराइणो पवंदो। जय श्री झूलेलाल।